नाज़रीन, अगड़ा में मेहरान टीवी पारां ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां तयारियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। उन हवाले सां पेश आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर जावेद बुध जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक्त अगड़ा में मेहरान टीवी जे तरफा पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छड़ियो सिंध सवारे जो उनवान हेठ मच कचहरी जारी है, जैमें सिंध के मुख्तलिफ़ इलाक़न में शायर अदीब ऐं फनकार आयल आहिनि। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। त ही ज़रूरी थियणु खपंदो आहे। जहिड़ो को स्लोगन आहे इहे असांजे समाज में तालीम जो जहिड़े हवाले सां असांजो हालत आहे ऐं जहिड़े नमूने सां नशो आम थी वियो आहे, उन जे लाइ तमामु इहे स्लोगन ज़रूरी आहिनि। छो जो तालीम ऐं असांजो बेस लाइन आहे। कंहिं बि क़ौम जे तरक़ीअ में वॾो किरदारु जेको आहे उहो तालीम जो आहे। तालीम सिर्फ़ु इहा न आहे त तव्हां दर्सी किताब पढ़ो ऐं ॿ चार तव्हां पढ़ो। ॻाल्हि इहा आहे, तालीम जो मतिलबु हूंदो आहे शऊर। शऊर जो मतिलबु हूंदो आहे हिकिड़ी समझदारी। समझदारी जो मतिलबु इहो आहे त बुरे भले जी तमीज़ थियणु। इहा तालीम असांखे शऊर जेका आहे असां जेका ॾिठी बि आहे इंटरनेशनल वे ते, मुल्की लेवल ते, पंहिंजे समाजी लेवल ते, जेके असांजे पोते पवण जो सबबु इहो आहे त असां तालीम खां असांजो समाज मुआशरो हटी वियो आहे, जंहिंजे करे उनजी अहमियत ते पैदा थी आहे त असां पंहिंजे तालीम खे अॻिते वधायूं। जीअं त असां सॼे सत मेहरान टीवी वारनि जा एहसान मल्हायूं, जन अहिड़ो सुहिणो ऐं सुजाॻीअ जो प्रोग्राम मोकिलियो आहे। लिखो पढ़ो हुनर सिखो नशो छॾियो, ही लफ़्ज़ ॿ चार आहिनि पर वॾा माना खेज़ आहिनि ऐं असीं सॼे सत जा एहसान मल्हायूं जन असांखे सुजाॻ कयो आहे ऐं पंहिंजी सिंध जे संवारण जी ॻाल्हि कई आहे। गुलाम नबी मोराई साहब जेको सिंध में ॾिनो आहे पैगाम त पढ़ो लिखो ऐं नशो छॾियो। अधु सिंध असांजी नशे थी चुकी आहे ऐं नौजवान जेके आहिनि असांजा उहे नशे जी तरफ़ वधंदा था वञनि, पढ़नि कोन पिया लिखनि कोन पिया। ऐं ही वॾो हिकु मोराई साहब जो असांजे सिंध ते थोरो आहे। मेहरान टीवी वॾो बहितरीनु कमु करे रही आहे। मुंहिंजे ख़्याल में त मेहरान टीवीअ खे असां हिकु हथ सां न पर ॿिन्ही हथनि सां सलाम कयूं था। मेहरान टीवी तमामु वॾो कमु कयो आहे। ख़ासि करे साईं मोराई साहब खे असां अहिड़े वॾे प्रोग्राम करण ते असां मुबारकबाद पेश कयूं था। कैमरामैन ऐं पंहिंजी टीम सां गॾु जावेद अहमद बुध, मेहरान टीवी न्यूज़ अगड़ा।